ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 23। इन खां पहले मां 22 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे ज़रूरु शेयर कजो। अचो त हाणे ॿुधूं अॻिते जी कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। धर्म करण जो, पंहिंजनि पितरनि जो उद्धार करणु। राजा सुरतदेव शर्मा खे चवणु लॻो, हे स्वामी, कृपा करे ॿुधायो त हिन वैसाख जे महीने में कहिड़ियूं तिथियूं पवित्र ऐं प्रसिद्ध आहिनि। उन्हनि में कहिड़ो दान पुण्य कजे, सो कृपा करे मूंखे ॿुधायो। सुरतदेव शर्मा चवणु लॻो त हे राजा, वैसाख महीने में 3 तिथियूं वधीक आहिनि। तिन में बि वैसाख श्रेष्ठ आहे। इन्हीअ में एकादशीअ ॾींहुं दान पुण्य करण करे अश्वमेध यज्ञ करण जो फल मिले थो ऐं सभई पाप नास थी वञनि था। हे राजन, इन्हीअ बाबति हिकिड़ी कथा मां तोखे ॿुधायां थो। कलयुग जे पैदा थियण वक़्तु अमृत नाले देश में धर्मदेव नाले हिकिड़ो ब्राह्मण रहंदो हो। हिकु दफ़े हू तीर्थ यात्रा कंदे हिकिड़ो महाभयानक वन में अची पहुतो, जिते ऋषि मुनि यज्ञ करे रहिया हुआ। उते कथा पए थी। सभई ॿुधण वारा कलयुग जी साराह करे रहिया हुआ ऐं चई रहिया हुआ, जेको पुण्य जो फल सतयुग में 12 महीननि में मिले थो, उहो त्रेता युग में 1 महीने में मिले थो। द्वापर में उहो ई फल 1 हफ़्ते में मिले थो, पर कलयुग में वरी एतिरो त जल्द मिले थो जो भॻवान खे यादि करण जी देरि आहे। हे राजन, इहा कथा थी रही हुई त एतिरे में महर्षि नारद बि उते अची निकितो। हिकु हथु वात में, ॿियो हथु सथरनि में विझी बीह रहियो। सॼी सभा हैरान परेशान थी पुछणु लॻसि त हे मुनि, ही छा करे रहियो आहीं? नारद वॾे वाके चवणु लॻो त हे ऋषीश्वरो, भॼो, वधीक न तरसो, छो त महाभारी कलयुग जो समो अची वियो आहे, जंहिंमें मनुष्य ज़बान सां खाधे जो स्वादु, इंद्रिय सां भोगन जो स्वादु वठंदा। फ़क़ति सवलाइप हीअ थींदी जो कलयुग में परमात्मा जे नाले वठण सां जल्दी मुक्ति थींदी ऐं विर्तन रखण करे परमात्मा जल्द प्रसन्न थींदो। नारद जा इहे वचन ॿुधी सभई ऋषि यज्ञ पूरो करे के केॾांहुं भॼण लॻा, के केॾांहुं। धर्म वर्ण आश्रम ऐं ब्राह्मण बि पंहिंजो रस्तो वठी उथी भॻा। किथे ज़ाल मुड़ुस सां विढ़ण लॻा, किथे पीउ पुट खे मारण लॻो, किथे चेलो गुरूअ खे डंडा हणणु लॻो, किथे नौकर सेठ जी टिकणी कुटणु लॻो, किथे सन्यासी शादियूं करे गृहस्थी थी भोग विलास करणु लॻा, किथे वैरागी ऐं उदासी माया मिलण खे लॻी विया। सॼे संसार में पाप अची पंहिंजो वासो कयो। कोई बि साधु ब्राह्मण ऐं वेदनि शास्त्रनि खे न मञणु लॻो। अनेक मतांतर वधी विया। मतिलबु त जेको नटुआ थी घुमनि या बटांकू हणनि, यट छट ऐं चर्चा मश्करियूं कनि, तन खे माण्हू आदर ॾियणु लॻा। कुंवारियूं कन्याऊं नंढीअ वेईअ में ई ॿार ॼणणु लॻियूं। हाकिम रिश्वत खाई बेईमानी करणु लॻा ऐं मांस मदिरा जो प्रचार घणो थियणु लॻो। अहिड़े कलयुग जा करतूत ॾिसंदो धर्मदेव ब्राह्मण पितृलोक में वियो। उते पितरनि खां पुछणु लॻो त हे भाई, तव्हांजो हीउ हाल छो थियो आहे? पितृ चवणु लॻा त हे महाराज, असां व्रत गोत्र जा ब्राह्मण प्रसिद्ध आहियूं। पापन करण करे असांजो गोत्र में कोई बि औलाद न थियो जो पिंड आदिक क्रियाकर्म करे, तंहिं करे असांजो अहिड़ो हाल थियो आहे। असांजे वंश में फ़क़ति हिकिड़ो बालक धर्म करण नाले वञी बचियो आहे। हे धर्मदेव ब्राह्मण, जंहिंजे कुल में धर्म दान पुण्य करण वारो कोन हुजे, ॿुधाए त उन्हनि पितरनि जो उद्धार कीअं थींदो? तंहिं करे ब्राह्मण, तूं मृत्यु लोक में वञी धर्म करण खे उपदेश कर त तुंहिंजा पितृ नरक में पिया आहिनि। तूं जल्द विवाह करे पुत्र संतान पैदा कर। इहे करण करे तोतां
टिनि प्रकारनि जो कर्ज़ु लहंदो। हिकिड़ो पितरनि जी सेवा जो कर्ज़ु, ॿियो संतनि जी सेवा जो कर्ज़ु ऐं टियों देवताउनि जे यज्ञ होम करण जो कर्ज़ु। इन्हनि टिनि कर्ज़नि जी पुराई गृहस्थी ई करे सघे थो। हे राजन, पंहिंजे पुत्र धर्म करण ब्राह्मण खे पितरनि चवाए मोकिलायो त हे पुत्र, भॻवानु तुंहिंजो भलो कंदो। हाणे तूं घर वञी पुत्र संतान पैदा करण जो यतन कर, श्राद्ध कर ऐं पिंड भराए ऐं वैसाख वारे महीने में विर्त रखी स्नान दान पुण्य कर त असांजी मुक्ति थिए। सुरतदेव शर्मा चवण लॻो त हे राजा सुरतकीर्त, धर्म करण ब्राह्मण पितरनि जे चवण मूजिबि श्राद्ध कया, पिंड भरिया ऐं वैसाख महीने जो विर्त रखी खूब दान पुण्य कयईं, जंहिं करे उन जा सभई पितर नरक मां फिरी स्वर्ग में विया ऐं मुक्तिअ खे प्राप्त थिया। श्री वैसाख महीने जो महात्म महर्षि नारद ऐं अम्बरीक संवाद नाले 23 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का, स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी, स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी, स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता, स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे, स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश जी की आरती जो कोई नर गावे, स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।